अपडेट कयूं पिया अवांखे मातली खां जिते एचआरजेडी न्यूज़ जे रिपोर्टर सोटोफोस मुताबिक़ गुलाब लगारी वासी नौजवान शेमीर अब्बास जे रोल नंबर ते पीएमसी पंजाब जे शागिर्द खे पास ॼाणाए छॾियो। नौजवान जो सख़्त एहतजाज। पाकिस्तान मेडिकल कमीशन आहे जंहिं मेडिकल कॉलेज जी एडमिशन्स जे लाइ टेस्ट वरिती हुई त इन टेस्ट में मां पार्टिसिपेट कयो। हाणे पार्टिसिपेट त असां कयो बहरहाल त इन में छा थियो, हाणे जेका पाकिस्तान मेडिकल कमीशन आहे इन वॾी नाइंसाफ़ी कई आहे स्पेशली सिंध जे स्टूडेंट्स सां। हाँ फर्स्ट ऑफ ऑल पहिरीं ही त मतलब जॾहिं पीएमसी जो बिल मंज़ूर थियो, पीएमसी वारनि तॾहिं खां ई स्टूडेंट्स खे मेंटली टॉर्चर करणु शुरू करे ॾिनो। कॾहिं टेस्ट डिले पिया कनि, कॾहिं सिलेबस चेंज पिया कनि, कॾहिं क्राइटेरिया चेंज पिया कनि, मतलब हर तरीक़े सां इन्हनि मेंटली टॉर्चर स्टूडेंट्स खे करणु शुरू करे ॾिनो। त चलो उन ते पोइ इन्हनि खां सवाल उथारिया विया त जी पोइ पीएमसी जेको वाइस प्रेसिडेंट अली रज़ा साहब इन एमडीकेट के कमर्शलाइज़ करे नेशनल एमडीकेट जो नालो ॾिनई त पूरे ओवरऑल पाकिस्तान जो हिकिड़ो ई टेस्ट थींदो ऐं उन में हिकिड़ो ई कॉमन सिलेबस हूंदो ऐं सभु स्टूडेंट्स पंहिंजे सिलेबस खे ई फॉलो कंदा। उन जे सिलेबस मां कंहिं जे सिलेबस मां को बि आउट ऑफ क्वेश्चन न ईंदो। हाणे रूल नंबर असांजो, स्कोर असांजो ऐं पास उन्हनि खे करार ॾिनो वियो आहे। त बहरहाल इहे जेके हाणे पीएमसी जूं कोताहियूं आहिनि जेके जिन्हनि असांजे फ्यूचर सां खेॾियो आहे। 2 सालनि जी महिनत सिर्फ़ु इहा मूंसां ई न पर सिंध जे मेजोरिटी स्टूडेंट्स सां, सिंध जे स्टूडेंट्स सां सभिनि सां ईअं ई थियो आहे। रूल नंबर असांजा आहिनि, रूल नंबर जेतिरा मूंखे स्टूडेंट्स मिलिया आहिनि उन्हनि खां पुछां थो त उहे चवंदा रूल नंबर असांजो आहे पर बायोडेटा पंजाब जी आहे, केपीके जी आहे, गिलगित जी आहे। त इहे जेके पीएमसी असां सां नाइंसाफ़ी कई आहे त असांजे जेके मिनिस्टर्स आहिनि ऐं हेल्थ जा मिनिस्टर्स आहिनि या एजुकेशन सां रिलेटेड शफ़क़त में महमूदा सईद गनी आहे एंड जेके ॿिया उहिदेदार आहिनि इन मेडिकल फील्ड सां रिलेटेड सां या सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, चीफ जस्टिस गुलज़ार अहमद सां त असांजी इहा ई गुज़ारिश आहे त असांखे असां सां इंसाफ़ कयो वञे। हाणे मूं समेत सिंध जे सभिनी शागिर्दनि सां धोखो कयो वियो आहे। छा सिंधी हुजण ते एॾो वॾो गुनाह आहे? नौजवान शेमीर अब्बास लुढ़क लाड़े वेठो। गुलाब लगारी लग विलेज अली खान लगारी जे रहवासी नौजवान शेमीर अब्बास जी रिज़ल्ट पीएमसी तब्दील करे छॾी। नौजवान जो सख़्त एहतजाज। नौजवान मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त आउं 2 सालनि खां हैदराबाद में मेडिकल जी टेस्ट जी तयारी करे रहियो हुउसि। जीअं ई पीएमसी रिज़ल्ट जारी कई त मूं समेत समूरी सिंध जे शागिर्दनि जे रोल नंबरनि ते पंजाब ऐं केपीके जे शागिर्दनि खे पास कयो वियो। टेस्ट दौरान कार्बन कापी बि न ॾिनी वई। नौजवान शेमीर अब्बास ॿुधायो त छा हिते सिंधी हुजणु ॾोह आहे? असांखे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे? सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां घुर कंदे चयो हिन मामले जो फौरी नोटिस वठंदे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। एचआरजेडी न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।